नाज़रीन, कोटड़ी में शहरी एक्शन कमेटी तरफां वधंदड़ बदअमनी ऐं ॿियनि समाजी बुराइनि ख़िलाफ़ सचल ग्राउंड खां एहतजाजी रैली कढी वई। हुन हवाले सां ॾिसूं था नवीद पंवर जी ही रिपोर्ट। टिनि हफ़्तनि में चैन में जेको आहे शुरू थियूं आहिनि। पुलिस जेको आहे न तमाशे जो रोल अदा करे रही आहे। पुलिस जी सरपरस्ती में जेका अॾा हली रहिया आहिनि घटि में घटि उन ते नज़रसानी कई वञे। बदअमनी जी जेका इंतिहा थी वई आहे, जेका बदअमनी कोटड़ी में वधी वई आहे, इन ते कंट्रोल आंदो वञे। असांजा नौजवान ख़ुदकशी ते मजबूर थी चुका आहिनि। जी नाज़रीन, सिविल सोसाइटी पारां कोटड़ी ऐं साइड कोटड़ी में वधंदड़ बदअमनी, चोरी, फुरू जी वारदात में इज़ाफ़े खां पोइ सचल ग्राउंड कोटड़ी खां डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जामशोर रोड कोटड़ी ताईं एहतजाजी रैली कढी। हिन वक़्तु प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त हिते मौजूदु अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो छा चवणु आहे, छा मुतालबो आहे। असांजो मुताबिलो इहो आहे जो घर घर खां जेको आहे मोबाइल फुर थी आहे, ठीकु आहे। उन खां पोइ आहे साईं ॿियो जेको आहे नशो उहो इंतिहा दर्जे जो आहे। हिकिड़ो ॿ पाड़े जे छोकिरनि जेको आहे ख़ुदकशी करण जी बि कोशिशि कई आहे। चोरियूं मोटरसाइकिलूं ॿ टे वयूं आहिनि ऐं छेला जेका शइ थी अचे सो चोर उहो कंदा। ऐं बेधड़क पुलिस जेको आहे न तमाशे जो रोल अदा करे रही आहे। को माण्हू वञे थो एनसी करण त बसि हुनखे चवंदा कची दाख़िल कोन्हे, हथ में बि कोन था ॾियनि ऐं उते दाख़िल करे चवंदा बसि असीं ॾिसूं था, कोशिशि कयूं था। हींअर खां 27 28 टिनि हफ़्तनि में चैन में जेको आहे सो पूरियूं थियूं आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त SHO कोटड़ीअ खे तब्दील कयो। असांजा फ़क़ति ॿ मुतालबा आहिनि त कोटड़ी खे मुनशात खां पाक करियो ऐं कोटड़ी जे रहवासियुनि खे चोरनि, मोबाइल फोरुनि ऐं धाड़ियुनि खां तहफ़ुज़ ॾियो। इहे ॿ असां ॿियनि शयुनि खे निकिता आहियूं त उमेद आहे त इंतिज़ामिया तारुक वठंदी। असां मुतालबो था कयूं SSP जामशोरो खां, DIG हैदराबाद खां, IG सिंध खां ऐं कोर कमांडर रेंजर्स खां त फिलफोर इन शइ जो नोटिस वरितो वञे शहर जो अमन बहाल कयो। कोटड़ी में गुज़िरियल ॾींहंनि खां ईअं चइजे त गुज़िरियल महीननि खां मंशियात फ़रोशी ऐं चोरियूं फुरूं, लुटूं, मोबाइल फोरूं आम थी वियूं आहिनि। असां इंतिज़ामिया खां गुज़ारिश था कयूं त हे जेका बदअमनी कोटड़ी में वधी वई आहे, इन ते कंट्रोल आंदो वञे। IG साहब खां मुतालबो आहे त महिरबानी करे फौरी नोटिस वरितो वञे ऐं अवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे। जो विक्टिम थियल आहियां, छो जो मुंहिंजो मोबाइल अॼु खां 10-15 ॾींहं पहिरीं तालका हॉस्पिटल वठी मूंखां मोबाइल फुर थियो। पुलिस जी सरपरस्ती में सभु कुझु थिए पियो। ही इंतिज़ामिया सिर्फ़ु और सिर्फ़ु चूतिया उठाइण लाइ असांखे हिते विहारियो वियो आहे ऐं बेवकूफ़ ठाहिण लाइ विहारियो वियो आहे, ॿियो कुझु बि न आहे। असांजा मुतालबा इहे आहिनि त जेको आहे सो न असांजो माल न मिल्कियत का शइ बि असांजी जेका आहे सो महफ़ूज़ न आहे। हिन कोटड़ी में मंशियात ऐं जेको आहे फ़रोशी जंहिंमें असांजा नौजवान ख़ुदकशी ते मजबूर थी चुका आहिनि। कैमरामैन वजाद हसन सां गॾु नवीद पंवर, मेहरान TV कोटड़ी। टिनि हफ़्तनि में चैन में जेको आहे सो पूरियूं थियूं आहिनि। पुलिस जेको आहे न तमाशे जो रोल अदा करे रही आहे। पुलिस जी सरपरस्ती में जेका अॾा हली रहिया आहिनि घटि में घटि उन ते नज़रसानी कई वञे। बदअमनी जी जेका इंतिहा थी वई आहे, जेका बदअमनी कोटड़ी में वधी वई आहे, इन ते कंट्रोल आंदो वञे। असांजा नौजवान ख़ुदकशी ते मजबूर थी चुका आहिनि।